कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। ऐ करबला की खाक एहसान को न भूल। ऐ करबला की खाक इस एहसान को न भूल। तड़पी है तुझ पे लाशे जिगर गोशे बतूल। इस्लाम के लहू से तेरी आ प्यास बुझ गई। इस्लाम के लहू से तेरी प्यास बुझ गई। सैराब कर गया तुझे खूने रगे रसूल। जिसकी हिम्मत पर अली मुर्तजा को नाज था। इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बंदे, पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। जिस तरह सजदा किया था करबला में आपने, इस सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था। अजीज़ो भाइरो, मुहर्रमुल हराम महीनो करबला के अगे भी मौजूद हुयो। इन जी लंबी स्टोरी है। मुहर्रमुल हराम महीने जी तारीख़ है। मुहर्रमुल हराम महीने जी इज्जत है। मुहर्रमुल हराम करबला जे वाक़े खां अॻे बि इज़त वारो हुयो। ईअं न आहे त इन जी इज़त सोणे हुसैन जे शहादत खां बाद में थी आहे, न, इन जे अॻे न इज़त हुई। पर सोणो हुसैन इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत 10 मुहर्रमुल हराम ते थी। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल खिलाफतु मिन बादी शरा सलासून शहरा वल मुलूकून मिन बादी। मुझे साईं फरमाया त मां खां बाद में खिलाफत 30 साल हलंदी। उन खां बाद बादशाह थींदी। सिद्दीक़ अकबर जी खिलाफत 2 साल कुछ महीना। उमर फारूक जी खिलाफत 10 साल कुछ महीना। हजरत उस्मान गनी जी खिलाफत 12 साल कुछ महीना। हजरत हैदर करार जी खिलाफत 6 साल कुछ महीना। ये जुमले टोटल कदे तो हजरत इमाम हसन जी खिलाफत 6 महीना है। इन 4 महीनन ते 30 साल पूरा थिया। इमाम हसन हैदर करार साईं जो वॾो पुटु आहे। सोणे हुसैन जो बिरादर वॾो आहे। उन सोचो ताणे खिलाफत पूरी थी चुकी आहे, जंहिंजे बारे मुझे सोने नबी फरमायो, खिलाफत इंसाफ आहे, खिलाफत अदल आहे। खिलाफत जेको वॾे में वॾो रब जो राज आहे। खिलाफत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत खां बाद में खिलाफत आहे। तंहिंजे करे सोने हसन इहो सोचो ताणे खिलाफत पूरी आहे, उन खां बाद में बादशाह थींदी। देर न कई। उन 4 महीनन खां बाद में शाम जे गवर्नर हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे हथ ते बैयत करे खिलाफत उन जे हवाले की। इमाम हसन बाद जंहिंजे हथ ते बैयत थो करे उहो मुसलमान सॾिबो न सॾिबो? ॻाल्हायो, सॾिबो न? उहो मोमिन सॾिबो, उहो मुसलमान सॾिबो, पक्को मोमिन सॾिबो, ईमान में कामिल सॾिबो। जे इमाम हसन कामिल आहे त जंहिंजे हथ ते बैयत थो करे उहो बि कामिल आहे। जे इमाम हसन जी ईमान में तूं कुझु शक थो सम्झे त पोइ बैयत वारे जे बि शक सम्झ, तुंहिंजी मर्ज़ी आहे। इमाम हसन साईं बैयत करे 6 महीना पूरा की। उन खां बाद में पंहिंजी हुकूमत हज़रत
अमीर माविया शाह में जेको शाह है शाम जो बादशाह उनके हवाले करे छॾे। हज़रत अमीर माविया मुतब्बिर इंसान है, दबदबे वारो इंसान है, जंहिंजे लाइ मुंहिंजे साईं दुआ घुरी अल्लाहुम्मा जालो हादियम मादिया। ऐं अल्लाह हिन अमीर माविया के हिदायत वारो भी बनाए, हिदायत याफ़्ता भी बनाए, हिमा के प्यारो थी। ऐं मुंहिंजे सोने अर्दी फरमायो जेका पहिरीं जंग ॿेड़नि ते तैयार थी ॿेड़ा ठाहे करे ऐं इहे समुंड टपी करे ॿेड़नि जे ज़रिए इहा जंग लड़ी वेंदी, उनमें जेको शरीक थींदो उहे जन्नती। इहा जंग हज़रत अमीर माविया लड़ी आहे। ॿेड़ा उन ठहराया आहिनि, जहाज उन ठहराया आहिनि, तैयार करे पंहिंजी फ़ौज तैयार करे अफ्रीका समुंड ते खां पार करे पंहिंजी फ़ौज खे अफ्रीका जे मैदाननि में मोकिलण वारो हो त हज़रत अमीर माविया हो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हज़रत अमीर माविया 20 साल जॾहिं ख़िलाफ़त ते वेठो, बादशाह थियो, दुश्मन के पेट में सूर पियो। इहो छो वेठो आहे, इहो छो वेठो आहे? चई न पिया सघनि, ॾंद पिया कड़काइनि, खुफ़िया तदबीरूं पिया कनि। इन जी हुकूमत खे कीअं ख़तमु कजे? बर्दबार इंसान, हलीम तबीयत जो, सियासत जो इमाम हज़रत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो। जाते शोरश ॿुधे पियो उते उन शोरश खे ख़तमु कराए पियो। हैदर करार खां बाद में, हज़रत उमर फारूक खां बाद में का बि अहिड़ी सिधी सही इस्लाम जी फतह न थी आहे जेका हज़रत माविया कई आहे। जब कलश थी वही, अंदरूनी पाण में जंगियूं थी वयूं, इस्लाम जे अंदरि जेको आहे तमामु वॾा मुनाफ़िक़ अंदरि अची विया। जॾहिं ख़िलाफ़त ते हज़रत अमीर माविया वेठो, उन साॻी जेको आहे पहिरियनि ख़लीफ़नि वारी रवश ते हली करे इस्लाम खे बोल बाला कराई। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जॾहिं कुस्तुनतुनिया जी लड़ाई, तुर्की जंहिंखे हिन वक़्तु चइजे थो, ॿाहिरीं ॿेड़नि ते वञी फतह कराई, पोड़ो थियो आहे इंसान। जॾहिं ही पोड़ो थियो त हाणे मशवरो वठणु लॻो, तोखा माखो जेके उन वक़्त जा मसाइब हुया हिन जे क़रीब हुया। ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायां, हज़रत अमीर माविया जो वॾे में वॾो मसाहिब यानी सलाहकार, सजण, दिल वारो जेको हुयो हज़रत अकील बिन अबी तालिब, हैदर करार जो जेको अभाव हुयो। हैदर करार जो बिरादर हुयो, जेको हिन जे हुकूमत में आमिल हुयो, सलाहकार हुयो। उन सां मशवरो कई, ॿियनि सां मशवरो कई, छा थिए मां पोड़ो थियो आहे, लेकिन हलणो अलाह ॾे सभ खे आहे। उन्हनि चयो जेकॾहिं हाणे हुकूमत तूं रखंदे, बुनियाद बि रखंदे, अॻिते हली हर को इहो बुनियाद रखंदो त बाबा पुट खां पीउ खां बाद पुट थिए, भलो ईअं त कंहिं शूरा ते छॾे वञ, को माण्हू चूंडे करे हुन ते छॾे वञ, या त हज़रत अबू बकर वांगुरु कर, उन सुठो नालो खयो, ॻाल्हि ख़तमु थी वई। या त उमर फारूक वांगुरु कर, 6 महीना 6 ॼणा शूरा जा चूंड, पोइ 6 ई जंहिंखे चूंडनि, या त छॾे ॾे, पोइ जेको आवाम जंहिंखे चूंडे हुनखे। मुग़ीरा बिन शोबा उन सलाह ॾिनी, अहिड़ो माण्हू हींअर न आहे, तूं भलो आहे त पंहिंजे पुट यज़ीद खे विहार, हुकूमत हलाए सघंदो, चङो आहे, जवान माण्हू आहे। उन मशवरो कयो त चयो मां मशवरो ॿियनि सां बि कयां थो। जॾहिं सभिनी सां मशवरो कई त हर को हाउ कंदो वियो। जंहिं इलाइक़े में वञे सभु को हाउ करे, साईं भलो आहे इहो,
तव्हांजे हूंदे माण्हू जेको हिन हिकिड़े अमीर ते मुतफ़िक़ थींदा जहिड़ो न थींदो भली ॻाल्हि आहे। शाम वारनि बैत कई आहे, बाबा हाणे जे पारां मां पंहिंजे हूंदे बैत थो वठां। शाम वारनि बैत कई आहे, यमन वारनि बैत कई आहे, बसरे वारनि बैत कई आहे, हिजाज़ वारनि बैत कई आहे, मके वारनि बैत कई आहे। हिते सहाबा मौजूदु आहिनि।